हीरा मां तोखां आख़िरी फ़ैसिलो वठण लाइ आयो आहियां। रईस गफ़ार ख़ान जो पूरो पूरो ज़ोर आहे त कमाल ख़ान खे आज़ादु कयो वञे ऐं रईस गफ़ार ख़ान मुंहिंजा सभु शर्त क़बूल कया आहिनि। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे मीरा, तूं ई ॿुधा त छा कयो वञे। उनखे आज़ादु कयो वञे या हुन जेका इंजेक्शन हथा राणा खे हई हुई उहा इंजेक्शन हणी पोइ हुन मां हथ कढजनि। रबन, कमाल कॾहिं बि सुधरण वारो नाहे, इहो मां तोखे ॿुधाए थी छॾियां। जे तूं हुनखे आज़ादु कंदे त कमाल ख़ान सिधी तरह न सही पर अण सिधी तरह असां सां विढ़ंदो ई रहंदो ऐं जेसीं ही कमाल मरे नथो न तेसीं ताईं इन्हनि शरारतुनि खां कोन मुड़ंदो। जेकॾहिं असां ज़िद में अचूं था ऐं पंहिंजी दुश्मनी पालण लाइ कमाल ख़ान खे मारियूं था त पोइ अधीअ छा थींदो? जी समूरी ज़िंदगी त बेवान वारी गुज़रंदी। हिकु ज़ालिम सां गॾु ज़िंदगी गुज़ारण खां सुठो आहे त पठाणी बेवान वारी ज़िंदगी गुज़ारे। हीरा, जेकॾहिं ज़ालिम सुधरी वञे त छा उनखे हिकु मौक़ो न ॾिनो वञे? रबन, तूं त चवीं थो त कमाल सुधरी वियो आहे पर मूंखे नथो लॻे त ही कमाल कॾहिं सुधरी सघे थो। हिन वक़्तु हू तुंहिंजे क़ैद में आहे ऐं हुतां आज़ादु थियण जे लाइ हू कुझु बि करे सघे थो ऐं जॾहिं हू आज़ादु थी वेंदो न त उनजो पहिरियों कमु तोखे ई मूंखे ख़तमु करणो हूंदो। पोइ सिधी गोली सीने में हणंदोसांस। पोइ इहा गोली कमाल खे हींअर छो नथो हणी? मीरा, जेकॾहिं कमाल ख़ान खे मां गोली नथो हणां त हुन जी वजह आहे अधी। सिर्फ़ ऐं सिर्फ़ मां अधी जे करे ख़ामोश आहियां। रबन, तूं चाहीं थो त पठाणीअ जी बाक़ी ज़िंदगी ख़ुशी सां गुज़रे पर कमाल खे आज़ादु करे तूं न सिर्फ़ पठाणी जे लाइ पर असांजे लाइ बि मुसीबत खे दावत पियो ॾेई। रबन, फ़ैसिलो तुंहिंजो आहे, जेको बि करी सोचे सम्झी कजां, मतां उन फ़ैसिले खां पोइ तोखे पछताइणो पए। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।